नाज़रीन, मक़सूद और रिंद में सक़ाफ़ती दिहाड़े के हवाले से ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल में सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़िद किया वियो। इन हवाले से ॾिसूं था महबूब न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर खैर मोहम्मद रिंद की हीअ रिपोर्ट। सकाफ़ती दिहाड़े के हवाले से ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल मक़सूदो रिंद में एक रंगारंगी प्रोग्राम मुनक़िद करायो वियो। प्रोग्राम में स्कूल के शागिर्दनि ऐं उस्तादनि क़ौमी लिबास ओढ़े क़ौमी गीतन ते खूब रक़्स कयो, जॾहिं त शागिर्दनि पारां टेबलोज़ पेश कया विया ऐं सिंध अमड़ सां ॿधी जे इज़हार जे लाइ इंसानी ज़ंजीर पिणु ठाही वई। उन मौक़े ते स्कूल के उस्तादनि ऐं शागिर्दनि MNN TV सां ॻाल्हाईंदे चयो त मुबारक है तो इल्म हासिल करियो पींघे खां क़बर ताईं। अॼु असां इन पंहिंजे स्कूल ब्राइट फ्यूचर पब्लिक स्कूल मक़सूदो रिंद में एक नंढड़ो प्रोग्राम मुनक़िद किया है। ओ प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू। ओ टोपी अजरक पट को कुहाड़ी भलो मियाँ टोपी अजरक पट को कुहाड़ी पंहिंजी आहे सुञाणप यार सुहिणा माण्हू। ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखन में सुहिणा माण्हू। MNN TV जिंदाबाद। अज असां पंहिंजे स्कूल ब्राइट फ्यूचर में एक सकाफ़ती दिहाड़े हवाले सां प्रोग्राम रखी हुयो, जंहिंमें आउं उन्हनि वालिदनि खे अर्ज़ु कंदसि जेके तालीम खे तालीम करे नथा सम्झनि। उन्हनि सभिनी खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त तालीम खे तालीम ई सम्झो ऐं पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि जूं ज़िंदगियूं न विञायो। उन्हनि खे सुठी तालीम ॾियारियो ऐं तालीम इंसान जी टी अख आहे। नबी पाक जी हदीस मुबारक आहे त तालीम हासिल करियो पींघे खां वठी क़बर ताईं। इल्म पहिरें महबूब टीवी सां गॾु ॻाल्हाए रहिया आहियूं। असां सकाफ़ती दिहाड़े खे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं। हिन ॾींहं में असां ख़ुशियूं कंदासीं, रैलियूं कढंदासीं। महबूब वारनि जी महिरबानी पब्लिक स्कूल मक़सूदो रिंद में प्रोग्राम असां रखियो आहे, भरपूर सां मल्हाईंदासूं। स्कूल के उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त सकाफ़ती दिहाड़ो असांजे लाइ ईद वांगुरु आहे ऐं असां हिन दिहाड़े खे भरपूर नमूने सां मल्हाईंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु खैर मोहम्मद रिंद, MNN TV, मक़सूदो रिंद।